दोस्तों अॼु के वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जी कोयल ज़बान एक बेहतरीन फ़नकार फ़ौज़िया सूमरे जे ज़िंदगीअ जे बारे में ऐं उन खां अलावा तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त फ़ौज़िया सूमरे जो आख़िरी आरामगाह किथे आहे ऐं कहिड़ी सूरत हाल में आहे। छाजे करे जो फ़ौज़िया सूमरो अहिड़ी फ़नकारा हुई सिंध जी जंहिंजा लखनि जी तादाद में परस्तार बि सिंध में मौजूदु आहिनि ऐं फ़ौज़िया सूमरो वाहिद फ़नकारा हुई जेका नंढपिण खां ई तमामु घणी सिंध में मक़बूल थी। सुठे ऐं बहितरीन आवाज़ जे जेको आहे सो करे सिंध में तमामु घणी मक़बूल थी ऐं लखनि जी तादाद में उन जा परस्तार आहिनि ऐं हज़ारनि जी तादाद में फ़ौज़िया सूमरे जा एल्बम बि सिंध में रिलीज़ थी चुका आहिनि। हज़ारनि जी तादाद में दोस्तों एल्बम बि रिलीज़ थी चुका आहिनि फ़ौज़िया सूमरे जो ऐं फ़ौज़िया सूमरे जो आख़िरी आरामगाह टंडरे मोहम्मद ख़ान में आहे ऐं उन खां अलावा जंहिं क़ब्रिस्तान में फ़ौज़िया सूमरे जी क़ब्र आहे उहा क़ब्र तव्हां ॾिसो पिया था ऐं सवनि जी तादाद में रोज़ जेको आहे सो इन क़ब्र ते माण्हू ओस पास जा अची जेके गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं बि घुरनि था। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त फ़ौज़िया सूमरे पंहिंजी शुरूआति लाॾनि खां कई ऐं जेको आहे सो नंढनि वॾनि शादियुनि जे फंक्शननि में लाॾा वग़ैरह चवंदी हुई ऐं उन टाइम में तमामु घटि उरूज हुयो माण्हुनि जो। जेके बि शादियूं पासे में ओस पास में थींदियूं हुयूं त फ़ौज़िया सूमरे खे घुराए करे उते ऐं फ़ौज़िया सूमरो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदी हुई। फ़ौज़िया सूमरे जो वालिद हिकु शुगर मिल में कमु कंदो हुयो ऐं फ़ौज़िया सूमरो पाण जेको आहे सो नात वग़ैरह बि चवंदी हुई ऐं नात सेरा वग़ैरह चई करे 5 रुपया उतां इनकम कंदा हुया। कहिड़ी ख़बर हुई फ़ौज़िया सूमरे खे त चंद सालनि खां पोइ मुंहिंजो एॾो नालो थींदो ऐं एतिरी सिंध जी आवाम मूंखे चाहींदी। दोस्तों फ़ौज़िया सूमरो वाहिद उहा फ़नकार हुई जेका नंढपिण में मौसीक़ी जी तरफ़ जेको आहे सो अची वई ऐं फ़ौज़िया सूमरे खे खोड़ सारनि जेको आहे सो केस्ट कंपनीअ जे तरफ़ां सोना ताज बि पाराया विया ऐं फ़ौज़िया सूमरो ऐं जलाल चांडियो ॿई मुक़ाबले जा फ़नकार हुया ऐं सिंध जा पाए जा फ़नकार हुया। जलाल चांडियो बि सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो ऐं यकतारे चपड़ीअ जो हिकु बहितरीन फ़नकार हुयो जलाल चांडियो। हे ॿई फ़नकार सवली सिंधीअ में ॻाए करे सिंधी अवाम खे तमामु बहितरीन जेको आहे सो राग ॿुधाईंदा हुया ऐं सिंधी अवाम जेका अबोज अवाम आहे उन जी दिलि जी तर्जुमानी करे ऐं उन्हनि जा ई जेको आहे सो असासात ॿुधाईंदा हुया पंहिंजे लफ़्ज़नि जे ज़रिए। पोइ इन जे करे इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे लखे जेको आहे सो परस्तार थिया। झंग झर जिथे तव्हां वेंदो सिंध जे कुंड कुड़छ में इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो नालो ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी ज़िकिर हलंदी आहे। छाजे करे जो इहे ॿई फ़नकार हिकु मक़बूल फ़नकार हुया ऐं अवामी फ़नकार हुया। वॾो इन्हनि जो टाइटल इहो ई हुयो त अवामी फ़नकार हुया। दोस्तों इहे ॿई फ़नकार उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो।